ठारूशाह में इरादो न्यूज़ जे रिपोर्टर फारूक डेहरा जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह पुलिस जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ क्रैकडाउन 3 मंशियात फ़रोश गिरफ़्तार संदनि वटां 4 किलो चर्स हथ करण जी दावा केस दाख़िल ठारूशाह पुलिस जे SHO मोहम्मद इब्राहिम सूमरो पुलिस जा वॾा अटाला साण करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ायूं करे 3 मंशियात फ़रोशनि दोदो उॾियण मुबीन उॾियण ऐं आमिर बिरोही खे गिरफ़्तार करे संदनि वटां 4 किलो चर्स ज़ेड-की हथ करे संदनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। SHO ठारूशाह इब्राहिम सूमरो जो चवणु आहे त SSP नौशरो फ़िरोज़ जे हुकुम ते शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मंशियात जे ख़ात्मे ऐं अमन अमान जे बहितर सूरतहाल लाइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। ठारूशाह में इरादो न्यूज़ जे रिपोर्टर फारूक डेहरा जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह पुलिस जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ क्रैकडाउन 3 मंशियात फ़रोश गिरफ़्तार संदनि वटां 4 किलो चर्स हथ करण जी दावा केस दाख़िल ठारूशाह पुलिस जे SHO मोहम्मद इब्राहिम सूमरो पुलिस जा वॾा अटाला साण करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ायूं करे 3 मंशियात फ़रोशनि दोदो उॾियण मुबीन उॾियण ऐं आमिर बिरोही खे गिरफ़्तार करे संदनि वटां 4 किलो चर्स ज़ेड-की हथ करे संदनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। SHO ठारूशाह इब्राहिम सूमरो जो चवणु आहे त SSP नौशरो फ़िरोज़ जे हुकुम ते शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मंशियात जे ख़ात्मे ऐं अमन अमान जे बहितर सूरतहाल लाइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। ठारूशाह में इरादो न्यूज़ जे रिपोर्टर फारूक डेहरा जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह पुलिस जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ क्रैकडाउन 3 मंशियात फ़रोश गिरफ़्तार संदनि वटां 4 किलो चर्स हथ करण जी दावा केस दाख़िल ठारूशाह पुलिस जे SHO मोहम्मद इब्राहिम सूमरो पुलिस जा वॾा अटाला साण करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ायूं करे 3 मंशियात फ़रोशनि दोदो उॾियण मुबीन उॾियण ऐं आमिर बिरोही खे गिरफ़्तार करे संदनि वटां 4 किलो चर्स ज़ेड-की हथ करे संदनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। SHO ठारूशाह इब्राहिम सूमरो जो चवणु आहे त SSP नौशरो फ़िरोज़ जे हुकुम ते शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मंशियात जे ख़ात्मे ऐं अमन अमान जे बहितर सूरतहाल लाइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। ठारूशाह में इरादो न्यूज़ जे रिपोर्टर फारूक डेहरा जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह पुलिस जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ क्रैकडाउन 3 मंशियात फ़रोश गिरफ़्तार संदनि वटां 4 किलो चर्स हथ करण जी दावा केस दाख़िल ठारूशाह पुलिस जे SHO मोहम्मद इब्राहिम सूमरो पुलिस जा वॾा अटाला साण करे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ायूं करे 3 मंशियात फ़रोशनि दोदो उॾियण मुबीन उॾियण ऐं आमिर बिरोही खे गिरफ़्तार करे संदनि वटां 4 किलो चर्स ज़ेड-की हथ करे संदनि मथां मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो। SHO ठारूशाह इब्राहिम सूमरो जो चवणु आहे त SSP नौशरो फ़िरोज़ जे हुकुम ते शहर में मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मंशियात जे ख़ात्मे ऐं अमन अमान जे बहितर सूरतहाल लाइ पुलिस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं।